असां जॾहिं बि कंहिं धाम मंदर या धर्म स्थल जो निर्माण कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे बणाइण, पंहिंजो पाण खे ठाहिण, पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण। छाकाणि त मंदर या धाम उहो असांजे अंदर खे शुद्ध कंदो आहे, असांजे अंदर खे पवित्र कंदो आहे। ऐं असां सभु इंसान जेतिरा साफ़ हूंदासीं ओतिरा ई बहितर लॻंदासीं, ओतिरो ई असांजो जीवन पंहिंजो पाण बहितर थियण लॻंदो। जीअं असां ॾिसंदा आहियूं असांखे सनानु करे कोई साफ़ सुथरा कपिड़ा पाए असां ॾिसंदासीं असांजी हली चली उथी वेठी पंहिंजो पाण बहितर थी वेंदी। जेकॾहिं असां सनानु करे कपिड़ा पाए करे ॿाहिरि निकिरंदासीं असां थोरी थोरी दर्द खां, मिटी खां, गंद खां, किचिरे खां पंहिंजो पाण खे बचाईंदासीं। जॾहिं असां सनानु करे सिर्फ़ु कपिड़ा साफ़ पाईंदा आहियूं असांजो उथण वेहण हलण चलण सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थी वेंदो। असां थोरो बि धॿो दाग निशान उहो पसंदि न कंदासीं। साॻे नमूने असांजो अंदर हूंदो आहे। जेकॾहिं असांजे अंदर में को वीचार ख़राब ख़्याल ईअं भावनाऊं चङायूं मंदायूं फिरंदियूं रहंदियूं असां कंहिं महिल पाप कंदासीं, कंहिं महिल पुञ कंदासीं, कंहिं महिल चङाई, कंहिं महिल मंदाई, कंहिं महिल कीअं ईअं हूंदासीं। पर जेकॾहिं असांजो अंदर साफ़ हूंदो पवित्र हूंदो उन्ही में शुद्धि ऐं पवित्रता ई हूंदी त पोइ कोई विकार, कोई वीचार, कोई ख़राब ख़्याल, कोई पाप, कोई गुनाह उहो असां बर्दाश्त न कंदासीं। ऐं जीअं असां ॿाहिरि साफ़ सुथरो रखी करे पंहिंजो पाण खे इज़त वारो बणाईंदा आहियूं, चङो बणाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पर जॾहिं असांजो अंदर साफ़ थींदो आहे, पवित्र थींदो आहे त पोइ उहा चङाई ऐं पवित्रता उहा इज़त मान अॻिते वधी उन मालिक जी रहमत ताईं पहुचंदी आहे, उनजी रहमत खे पाए करे सदाई सुरखो कंदी आहे। ॿई जानकारी जी तंहिंजे करे अंदर जी पवित्रता ऐं शुद्धि उहा असांखे संसार में बि सुख ॾींदी आहे, संसार में बि वधाईंदी आहे ऐं अॻिते बि मालिक जी रहमत मिलंदी आहे। छाकाणि जेकॾहिं असांजो अंदर चङो हूंदो, बहितर हूंदो, असां में ग़लति भावनाऊं, ग़लति सोच न हूंदी ऐं सिधी सी ॻाल्हि आहे ग़लति सोच ऐं ग़लति वीचार न हूंदा त ग़लति अमल बि न हूंदा, ग़लति कर्म बि न हूंदा। ऐं जॾहिं ग़लति कर्म न हूंदा त जेके चङनि कर्मनि करण जे करे असांखे फल मिलंदो उन सां असां संसार में वधंदासीं। ऐं वरी जेके ग़लति कर्म यानी ग़लति आदतूं न हूंदियूं त पोइ
असांजो अजायो कुछ वेंदो बि न, असां सदाई वधंदा हलंदासीं। अब इज्जत, मान, धन, पदारत, शान, शौकत सब कुछ असांखे संसार में हूंदो। यानी असां संसार में वधंदासीं ऐं वरी जेको नाम ध्यान सिमरन जे करे जेको अंदर में रोशनी मिलंदी, अंदर मालिक जी रहमत मिलंदी, उहा अॻिते वधाए करे उन मालिक ताईं पहुचाईंदी ऐं लोक परलोक असांजा ॿई संवरजी करे हलंदा। तंहिंजे करे जहिड़े नमूने असां थोरो ॿाहिरि पंहिंजी सफ़ाई कंदा आहियूं, असां पंहिंजो पाण खे केतिरो साफ़ सुथरो रखंदा आहियूं, पर जॾहिं उहा सफ़ाई अंदर जी थी वञे त पोइ अंदर ऐं ॿाहिरि ॿई साफ़ थी वञे। इन जे करे जॾहिं धाम जो निर्माण थींदो आहे या कंहिं मंदर जो निर्माण थींदो आहे त उनजो मक़सदु हूंदो आहे उते वञी करे असां पंहिंजे अंदर खे साफ़ कयूं, हर रोज़ उन मालिक जी रहमत खे पायूं, हर रोज़ उन प्रभु उन सदगुरु ईश्वर जी करुणा ऐं कृपा खे पायूं। इन करे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं मंदर में वेंदा आहियूं उते छा हूंदो आहे, इहा पवित्र पुस्तक, इहा पवित्र मुहूर्त। ऐं हमेशा मंदर में असां पाण वेंदा आहियूं ऐं जेको असां पाण वेंदा आहियूं त मक़सदु असां उनजी रहमत पाइण जे लाइ वञूं था। उनजी रहमत पाइण यानी उनजा गुण, उनजूं चङाइयूं पंहिंजे जीवन में आणण वञूं था। ऐं जीअं ई असां वेंदा आहियूं वञी करे साम्हूं बीहंदा आहियूं, हथ जोड़ींदा आहियूं, अखियूं बंदि थींदियूं आहिनि, शीश झुकंदो आहे। त जेको असां हथ जोड़ींदा तूं ॼण असांजी मालिक खे अरदास हूंदी त मालिक मुंहिंजो चित चंचल आहे, मुंहिंजा वीचार ख़्याल सदाई फिरंदा रहंदा आहिनि। इन करे हथ जोड़ण जो मक़सदु आहे मालिक खे अरदास हुजे, मालिक मुंहिंजे चित खे एकाग्र कर, मुंहिंजो मन कॾहिं भिटके न। ऐं जॾहिं मन न भिटके त पोइ अखियूं बंदि कंदा चवंदा जॾहिं मालिक जो मन न भिटके त पोइ असां जेके ॿियनि जूं ॻाल्हियूं आहिनि परपंच आहिनि उन में बि न अचूं, छाकाणि त असां इंसान एतिरो घणो पंहिंजो पाण खे त कोन ॾिसंदा आहियूं जेतिरो ॿियनि खे ॾिसंदा आहियूं। असां ॾिसंदासीं असां घर में हुजूं, परिवार में हुजूं, दोस्ती में हुजूं, संगत साथ में हुजूं, किथे महफ़िल में हुजूं, कॾहिं बि पंहिंजो पाण ते न ॻाल्हाईंदा आहियूं, हमेशह ॿियनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। नेकी बि कंदा आहियूं त ॿियनि जी कंदा आहियूं, गिला बि कंदा आहियूं त ॿियनि जी कंदा आहियूं। जॾहिं असां सभु सम्झंदा आहियूं जेकॾहिं नेकी कयूं था त उहा बि ॿियनि जी कयूं था, जंहिंजी आहे फल उनखे मिलंदो, मूंखे थोरे मिलंदो। ऐं जेकॾहिं गिला बि कयूं था त ॿियनि जी कयूं था, उहो जेको भोॻींदो उहो भोॻींदो, भला मुंहिंजे गले में थोरी ईंदी। इन करे पराया कर्म ज़ोरी पंहिंजी ॻिची में पाईंदा, पराया वीचार, पराया ॻाल्हियुनि में पंहिंजी खोपड़ी खे घणो घुमाईंदा। तंहिंजे करे मालिक खे अरदास कंदुमि हथ जोड़े करे त मालिक मुंहिंजे चित जी चंचलता ख़तमु थिए ऐं अखियूं बंदि करे चवनि मां पर पंच खां बि परे हुजां, पराई ॻाल्हियुनि खां बि परे हुजां। ऐं जॾहिं तुंहिंजी रहमत सां मुंहिंजो चित बि एकाग्र हुजे ऐं पर पंच बि न हुजे त पोइ हाणे मां तुंहिंजे साम्हूं आहियां, जेके तुंहिंजूं रहमतूं, तुंहिंजूं आसीसूं, तुंहिंजा गुण, तुंहिंजी आशीर्वाद जेका बि आहे साम्हूं तके करे कंध झुकाईंदा आहियूं। ॼण मालिक खे अरदास हूंदी आहे हाणे पंहिंजी रहमत, पंहिंजा गुण, पंहिंजी आशीर्वाद उहा मुंहिंजे अंदर में ॾे, जीअं मां अंदर खे शुद्ध करे सदाई तुंहिंजी रहमत जो पात्र बणिजी करे भई चवां। तंहिंजे करे मंदर जो मक़सदु हूंदो आहे, धाम जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे मथे खणणु, पंहिंजो पाण खे बणाए,